ब्रेकिंग न्यूज़ खबर शामिल कर जदी मोरो सिंधमा जे सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो वेझो क़ौमी शाहरा ॻोठ करीम बख्श टप्पाल माशी वटि पुलिस मथां ॻोठाणनि जी मुबैना फायरिंग SHO मोरो असद नबी कशी लठियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी SHO मोरो असद नबी खे तालका अस्पताल मोरो मुंतकिल किया वियो, जिते तालका अस्पताल मोरो ड्यूटी ते मौजूद डॉक्टरनि ऐं स्टाफ पारां फर्स्ट एड ॾिनी वई। SHO असद नबी कशी तालका अस्पताल मोरो में मीडिया के ॿुधायो त अॼु सुबुह जो बुघिया बिरादरीअ जी नारी अगवा थी हुई, जंहिंजो केस मोरो थाणे ते दाख़िल करायो वियो हो। FIR में ॼाणल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ असां जॾहिं मोरो भरिसां ॻोठ टपाल माशी वियासीं, जिते ॻोठ टपाल माशी जे ॻोठाणनि पुलिस खे ॾिसंदे पुलिस मथां फायरिंग करे लठियुनि ऐं सिरोटनि सां हमिलो करे ॾिनो, जंहिं सबबि मूं समेत ॿिया पुलिस एहलकार पिणु ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए वॾी हंधि पुलिस जी वॾी नफ़री खे तलब कयो वियो आहे। ॿिए पासे सोलंकी बिरादरीअ जो सरवहाण वॾेरो अफ़ज़ल ख़ान सोलंकी बि ॻोठ टपाल माशी पहुची वियो। कीअं वाक़ियो पेश आयो आहे दादा? भाईजान ही सुबह 11:30 बजे मुखिया क़ौम जी हिकिड़ी औरत जी रोड तां अगवा कई वई ज़बरदस्ती। उनजा 2 मासूम जड़वा ॿार हुआ, उहे बि उते फिटी कया विया आहिनि। उनजे मुड़ुस खे बि धकड़ी उनखे गाॾी बि उते फिटी कई अथऊं। 2 मोटरसाइकिलनि ते हिकु कार में केरोला कार में उन औरत खे ज़बरदस्ती अगवा करे विया आहिनि। पाण में पुराणो कोई ज़िद्दत हुई ऐं उनखे धक हणंदा उनखे अगवा करे विया। उनजो मुड़ुसु फ़रियाद करे वियो। असांजे PS ते रिपोर्ट दाख़िल कराई, जंहिं ते असां उनजे पीछो कयोसीं। उन वटि वियासीं त हिकिड़ो माण्हू नॉमिनेट ॿधोसीं। जीअं ॿधो त उन्हनि असां ते हमिलो कयो पुलिस जी गाॾियुनि ते, जंहिंमें पुलिस जो गाॾियुनि जो नुक़सानु थियो आहे ऐं मूंखे धक लॻी। घणा ॼणा हुया साईं हमलो करण वारा? भाईजान तक़रीबन 20 खां 22 त ओॾी महिल हुया, पोइ त सॼो ॻोठु निकिरी पियो। इहे असांखे गोली अला बनाने कोन लॻी आहे। हीअ डंडो हुयो, उन्हनि खे सरिया ऐं डंडा हुया ऐं पोइ हाणे डंडो लॻो आहे या सरियो हुजूम में का ख़बर न पई आहे। घणो टाइम थियो हाणे? तक़रीबन 8 थी विया आहिनि।